मुझे मुस्तफा पान सैर न कयो आ मूं रब सैर करायो एतराज नबी ते न कयो मूं सां ॻाल्हायो सैर मूं करायो तव्हां अकुल जो घोड़ो डोड़ाईंदो तव्हां पंहिंजे अकुल सां सोचींदो तव्हां जे लाइ ॻाल्हि नामुमकिन आहे मुश्किल आहे महाल आहे पर अल्लाह जे लाइ उहा ॻाल्हि मुमकिन आहे रब जे अॻियां का बि ॻाल्हि मुश्किल न आहे अल्लाह जीअं चाहे तीअं करे ॾेखारे सैर मदीने वारे पाण न कयो आहे सैर अल्लाह करायो आहे रब जी कुवत रब जी स्वारी रब जी घुराइण वारो अल्लाह भूले गले जो तो साड़ जे तकरीर तो कर साईं जन ख्वाब में ॾिठो ख्वाब में विया अरे ख्वाब में तो सॼो अब्बासी अलाए छा थो ॾिसंदो हुते ख्वाब में सम्झो था न ख्वाब में दस्ती बोले छा पैदा ख्वाब जी ॻाल्हि न आहे हुज़ूर जिस्मानी तरह विया सुजागी में विया रूबरू दीदार कयूं जहान जा नज़ारा पंहिंजे ज़ाहिर वारे अखियुनि सां वञी ॾिठऊं रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला पाक है अल्लाह जी ज़ात जे सैर करायो पंहिंजे बाने खे रात जे थोरे हिस्से में भला इहो सैर किथों शुरू थियो किथे ख़त्म थियो रब तो फरमाए त जेको असरा जो मरहलो हुयो मिनल मस्जिदिल हराम मस्जिद हराम जेका मक्के में मस्जिद आहे इन्हे खां शुरूआत थी इलल मस्जिदिल अक़सा ओ जेका मुल्क शाम में फलस्तीन में मस्जिद आहे न अक्सा उन्हे ताईं असरा कयई सैर कयई ज़मीनूं ॾिठई ज़मीन जा नज़ारा ॾिठई ज़मीन में रब जा राज़ ॾिठई ज़मीन में छा थो वहे वापरे सुभान अल्लाह तव्हां जेक बाबा ॾिठी आहे मुंहिंजी मातली त तव्हां कोन ॾिठी आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर त मातली में छा आहे तव्हां मिसाल मदीनो न ॾिठो आहे उन्हनि खां पुछो जेको मदीनो ॾिसी आयो आहे तो मको न ॾिठो आहे तोखे कहिड़ी ख़बर त मको छा आहे जेको अखियुनि सां ॾिसी अचे उन्हे खां पुछो त मको छा आहे रब थो फरमाए तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ज़मीनुनि जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं मुंहिंजो नबी पंहिंजे अखियुनि सां उहे जहान हड़ई ॾिसी आयो मस्जिद अक़सा छा आहे उनजो नज़ारो छा आहे रब थो फरमाए अल्लज़ी बारकना हौलहू जंहिंजे चौधारीअ सां बरकतूं नाज़िल कयूं आहिनि उहा मस्जिद अक़सा जेका 70,000 नबीअनि जो काबो ऐं क़िबलो आहे उहा मस्जिद अक़सा जिते रब जो नूर थो वसे जिते रब जी रहमत थी वसे उहा मस्जिद अक़सा बारक न हौलहू जंहिंजे चौधारीअ सां पंहिंजो बरकतूं रहमतूं वसाए छॾियूं आहिनि जीअं वॾो थोरो मींहुं वसंदो आहे न मस्जिद अक़सा जे चौधारी ईअं रहमतूं थी वसनि सुभान अल्लाह इहो पहिरियों मरहलो आहे मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा इहो हुज़ूर इसरा कयो सैर कयो हाणे अॻिते रब जो फरमाए लिनुरियहू मिन आयातिना मां रब पंहिंजे हबीब खे घुरायो त उन्हे खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियां पहिरियों आसमान मुंहिंजी निशानी ॿियो आसमान
आसमान मुझी निशानी, 7 आसमान मुझू निशानियूं, जन्नत मुझी निशानी, अर्श मुझी निशानी, कुर्सी मुझी निशानी। ओ ये मेरा जवारा मरलाल नुरियहू मिन आयातिना, मुँह पंजे हबीब के ये आसमानी इसरार मेरा जवारा देखा रिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यो बियो मरनो इतो मस्जिद अक्सा का मिंदे 7 आसमान का मथे कैसी नहीं जिरमल सिदरतुल मुंतहा ते पोता जिब्रील अमीन बीही रहो। सुभान अल्लाह। साईं फरमाया जिब्रील मक्के में बुगट, मस्जिद अक्सा में बुगट, पेरे का 7 आसमान ते बुगट, अर्श ते बुगट, कुर्सी ते बुगट। हाणे हिते वरी यारी तो टोड़ी। सुभान अल्लाह। हिते वरी हथ में तो बी ये तो थींदो तो ना है ना, वफादारी कभी है ना, गॾिजी आहियूं त गॾिजी हल न। जिब्रील चयो या रसूल अल्लाह, हिकिड़े वार जेतिरो क़दुरु मथे वञा सड़ी वेंदुसि, जली वेंदुसि। अल्लाह जे नूर जूं तजलियूं मुंहिंजा पर साड़े छॾींदियूं, मुंहिंजो जिस्म जलाए छॾींदियूं। मूं में जुर्रत न आहे जो सिदरतुल मुंतहा खां मथे वञी सघां। मुंहिंजो दंग इहो आहे, मुंहिंजी हद ई आहे। साईं फरमायो जिब्रील तुंहिंजी हद इते आहे, असांजो मक़ाम अञा मथे आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो सिदरतुल मुंतहा खां मथे जिब्रील न वियो, मीकाईल न वियो, इसराफील न वियो, मूसा कलीमुल्लाह न वियो, ईसा रूहुल्लाह न वियो, दाऊद खलीफतुल्लाह न वियो, यूनुस नबीउल्लाह न वियो। को पैगंबर को मलाइक मथे न वियो आहे। ऐं मथे छा आहे? मथों का शे हेठ न आई आहे। सिदरा खां मथे छा आहे? केर हेठ न आयो आहे, न हेठां को मथे वियो आहे। पर तुंहिंजो नबी, मुंहिंजो नबी सिदरा खां मथे हलियो वियो। मालूम छा थियो त सिदरा खां हेठ मुहम्मद करीम जहिड़ो कोन आहे, सिदरा खां मथे बि मदीने वारे जहिड़ो केर न आहे। सुभान अल्लाह। जे हुजे हां त मथे वञे हा न, जे मथों वारी का शे अहिड़ी हुजे हां त हेठि लहे हा न। मालूम छो त पूरी काइनात में मकान में ला मकान में तुंहिंजे मुंहिंजे नबी जो मिसल मट सानी आहे ई कोन। सुभान अल्लाह। उन सोने हबीब जो चलवो, मदीने वाले साईं जो मकाम, जिते जिब्रील जा पर सड़न पिया। जिब्रील न पियो वञी सघे, पर मुंहिंजो कुर्बदार करीम सिदरा खां बि मथे रवानो थी वियो। सल्लल्लाहु या रसूल मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लिनुरियहु मिन आयातिना। मेराज हिन जे लाइ करायो त असां पंहिंजे हबीब खे के निशानियूं ॾेखारियूं। उहे राज जेके अॼु ताईं कंहिं न ॾिठा, उहे कुछा राज, मख़फ़ी राज, लिकल राज, जिते कंहिंखे बि ख़बर न मिली, तुंहिंजो मुंहिंजो नबी उहे राज ॾिसी आयो। समीउल बसीर, बस इहो ई ॿुधण वारो हो, इहो ई ॾिसण वारो हुयो। मस्जिद अक्सा में नबी हुया, जिब्रील भी हुयो, आसमानन ते मलाइक भी हुया, मदीने वारो भी हुयो। पर सिदरा खां मथे कुरान तो फरमाए इन्नहू
हुआ बस इहो ही हुयो, इहो ही अकेलो हुयो, ॿुधण वारो बि इहो, ॾिसण वारो बि इहो। भला जेकर जिब्रील हेठि रहिजी वियो, काइनात हेठि रहिजी वई, बस इहो ही ॾिसे पियो, इहो ही ॿुधे पियो। जे ॾिसे पियो त कंहिंखे पियो ॾिसे, जे ॿुधे पियो त छाखे पियो ॿुधे। अल्लाह ॻाल्हाइण वारो हो, तुंहिंजो मुंहिंजो नबी ॿुधण वारो हुयो। अल्लाह जा जलवा हुया, मदीने वारो ॾिसण वारो हुयो। या बाज़ मुफ़स्सिरन हू जो ज़मीर राजी कयो अल्लाह जी ज़ात ॾे, पोइ माना छा थींदी त ॾिसण वारो बि अल्लाह, ॿुधण वारो बि अल्लाह। भला जे ॿुधई पे त छाखे पे ॿुधई, जे ॾिठई पे त छाखे पे ॾिठई। इन्नहु हुव बस इहो ही ॿुधण वारो, इहो ही ॾिसण वारो। हेॾो मदीने वारे जो मुखड़ो हुयो, होॾो ॾिसण वारो अल्लाह। हेॾो ॻाल्हाइण वारो ज़ात मुहम्मद करीम जी हुई, ॿुधण वारी ज़ात अल्लाह जी हुई। पोइ सरकार दो आलम रब जी बारगाह में अर्ज़ कयो अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। पाकायूं सब अल्लाह जे लाइ, मुल्क बकाए दाइम अल्लाह जे लाइ, सिफ़त सना वाखाण सबका अल्लाह जे लाइ। रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। एक खैब जे खबरन ॿुधाइण वारा तोते मुंहिंजो सलाम। मदीने वारे साईं खे रब मुखातिब थी सलाम कयो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। ए मुंहिंजा नबी तोते मुंहिंजो सलाम। हुजूर बरी अर्ज़ गुज़ारियो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। हे मुंहिंजा मौला, मूं अकेले ते सलाम न, पर मुंहिंजी उम्मत खे बि मुने सलाम में शामिल फरमाए। अस्सलामु अलैना जमा मुतकल्लिम ना जमा मुतकल्लिमा। अस्सलामु अलैना असां ते सलाम, यानी हुजूर पंहिंजी उम्मत खे बि यादि फरमायो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, मदीने वारे साईं खे रब इहो एज़ाज़ मेराज जो ॾिनो, जेको न कंहिं नबीअ खे इहो शरफ़ ऐं शान मिलियो, न कंहिं रसूल खे, न मुरसल खे, न कंहिं मलाइक खे, जेको तुंहिंजे मुंहिंजे नबी खे रब मक़ाम आला ऐं बाला अता फरमायो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, सुहिणो हबीब अल्लाह जी बारगाह में अर्ज़ गुज़ार थियो, मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जे लाइ। रब फरमाए त हबीब तुंहिंजे ख़ातिर तुंहिंजी उम्मत खे उहे शरफ़ एज़ाज़ था ॾियूं जेकी काइनात में अॻ में न कंहिं नबीअ खे मिलिया, न नबीअ जी उम्मत खे मिलिया। हुजूर जे सदके रमज़ान मिलियो, कुरान मिलियो, मदीने वारे जे सदके लैलतुल क़द्र मिली। हिकिड़ी रात लैलतुल क़द्र जी 1000 महीननि खां भली आहे। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। 1000 महीना जागी इबादत करी, ओॾो हिकिड़ी रात लैलतुल क़द्र जी जागी। खैरुम अञा भली आहे, अञा केतिरी भली आहे, 1000 महीननि खां अञा ख़ैर केतिरी आहे, ख़ुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे। जुम्मो मिलियो मुस्तफ़ा जे सदके, जुम्मे जे अंदरि क़बूलियत जी साअत आहे, जेका दुआ घुरी सां क़बूल आहे मदीने वारे जे सदके। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान मिलियो, ईमान मिलियो,
रब्बुर रहमान जो इरफान मिलियो, जो कुछ मिलियो मदीने वाले साईं दे सदके मिलियो। खास इनायत वारी रात वरी मथो अचे वधी केड़ी शबे बरात दी रात। बरात दी माना छोटकारो, बरात दी माना नजात, बरात दी माना खमन दुखन परेशानियों का छोटकारे वारी रात। इमाम बहकी रिवायत वाले मुझे आका फरमायो जदे लैलतुल बरात दी रात चे फकूमू लैलहा वसूमू नहारहा, या रात जागो इबादत कयो नफल पढ़ो दीन जो रोजो रखो, अल्लाह ताजे जिंदगी दा गुनाह बख्शे माफ करे जदीदो। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। इमाम अहमद रिवायत दिया हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत हबीबन फरमायो यत्तलिउल्लाह अज़्ज़ व जल्ल इला खल्क़िही लैलतन निस्फ मिन शअबान। जदे 15 शबान दी रात इंदी आ अल्लाह ताला मुतवज्जे थींदो आ पंहिंजे मखलूक दे। रब नज़र इनायत फरमाइंदो आ पंहिंजी मखलूक ते लैलतन निस्फ मिन शबान, 15 शबान दी रात अल्लाह दी खास रहमत वसंदी आ। फयगफिर लिबादी इल्ला स्नैन, अल्लाह पंहिंजे सब मखलूक के बख्शींदो आ, हड़नी के माफ़ी ॾींदो आ सवाइ ॿिनि माण्हुनि जे। ॿिनि माण्हुनि खे माफ़ी न मिलंदी इल्ला इस्नैन मुशाहिन व कातिल नफ्स, हिकिड़ो उहो माण्हू जेको दिल में पोशीदा कीनो कुदूरत बुग़्ज़ रखियो वेठो आ, 15 जी रात इन खे माफ़ी न मिलंदी। ॿियो कातिल इंसानी जान के मारण वारो, कातिल खे खूनी माण्हू खे 15 शबान दी रात में माफ़ी न मिलंदी। बाक़ी जहिड़ो बि गुनहगार आ बुक झलींदो आ, रब बख़्शिश जा झोल भरे ॾींदो आ। ॿी रिवायत इमाम बहकी रिवायत आंदी आ, इमाम मुंज़री रिवायत आंदी आ, मदीने वाले साईं फरमायो फी लैलतन निस्फ मिन शअबान यगफिरुल्लाहु अज़्ज़ व जल्ल लिअहलिल अर्द इल्ला मुशरिकुन औ मुशाहिन। लैलतुल क़द्र लैलतुल बरात वारी रात अल्लाह ताला पंहिंजी मखलूक खे बख़्शे छॾींदो आ, पर जेको मुशरिक आ उनखे माफ़ी न मिलंदी। मुशरिक खे माफ़ी न आहे, मुशरिक खे ॻाल्हायो, मुशरिक खे माफ़ी न आहे। जेको अल्लाह सां शिरक करे उनखे माफ़ी न आहे। मुस्लमानो अॼु असां में बि घणियूं ॻाल्हियूं मुशरिकनि वारियूं अची वियूं आहिनि। याद रखो सच्चो मोमिन मुवहिद हुओ जेको हिकड़ी ज़ात रब जो पुजारी आ, अल्लाह खां घुरंदो आ, अल्लाह जे अॻियां झुकंदो आ, सजदो कंदो अल्लाह खे, घुरंदो अल्लाह खां। इहो मोमिन, इहो मुवहिद आ। 15 जी रात गुनाहगार हुजे पर मुवहिद आ, रब उनखे बख़्शे छॾींदो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर जेको अल्लाह सां शिरक थो करे भली आबिदा ज़ाहिदा नेकोकारा, पर जे रब सां शिरक करण वारो आ इनखे माफ़ी न मिलंदी। हाँ मां ॾिस हिकिड़े ॻोठ में बड़ जो वण हुजे, बड़ 200 खन लंघियूं ॾिनियूं पियूं हुजनि के अगड़ियूं ॿधियूं पियूं हुजनि। जेको लंघे उन वण खे पियो हीअं झुकी ॿाहूं ॿधे। बाबा वण खे झुकण, वण खे ॿाहूं ॿधण, वण खां मुराद वठण, ॿियो शिरक छा के सघिबो आहे? पीर साईं जो फोटू लॻाईंदा,
कूड़ा वरी ॿिया फोटू हिकिड़ो त मुर्शिद जो फोटू आहे ॿिया वरी दस्तगीर जो फोटू लॻो पियो आहे घर में हाणे दस्तगीर जो इहो सूरत हुई जेका कोठाई आहे कलंदर जो फोटू ठहियो पियो आहे ब्रिटाई जो फोटू ठहियो पियो आहे उन फोटूअ खे सुबुह जो उथंदा न हीअं हार पाराईंदा फोटू खे हार पाराए फोटू जेके ॿाहूं ॿधियूं बीठा आहिनि मुस्लमान आहिनि हुज़ूर जा आशिक़ रसूल फोटूअ खे ॿाहूं ॿधी बीठो आहे यादि रखो इहो फोटूअ खां मुरादूं वठणु फोटूअ जे अॻियां ॿाहूं ॿधणु शिरक आहे मुशरिक खे पतरी जी राति ते बि माफ़ी न मिलंदी आहे के क़ब्र खे सजदो न ॾिबो के वलीअ जी मज़ार या ज़िंदगी में वली या साहिब क़ब्र वली उनखे सजदो न कबो उनखे तवाफ न कबो मिठा सजदो कबो अल्लाह जी ज़ात खे चओ सजदो कबो ऐं तवाफ कबो अल्लाह जे घर बैतुल्लाह शरीफ सुभान अल्लाह तवाफ वाहिद इबादत आहे जेका अल्लाह जे घर खे मक्का मुकर्रमा में बैतुल्लाह अल हराम उन खां सवा ॿी कंहिं जाइ जो सजदो करणु तवाफ करणु जाइज़ नाहे ओ मिठा त हे माण्हू क़ब्रुनि खे तवाफ था कनि मां हिकिड़े हंधि वियुसि हिकिड़े वलीअ सॻोरे जे मज़ार ते पासे सां लंघियुसि अॻियों जलसो हुजे उतां लंघियुसि दिलि चाहियो त वली सॻोरो आहे उते सलाम कंदो वञा दुआ घुरंदो वञा ख़तमो पढ़ंदो वञा मज़ार ते वियुसि हिकिड़ो माण्हू आयो मां पंहिंजो मुशाहिदो थो ॿुधायांव हीअं दरगाह शरीफ़ जे उत्तर पासे ॾांहुं अचे वेठो ऐं क़ब्र ॾे मुंहुं करे पहिरीं त इहे ॿाहूं ॿधई पोइ सजदे में किरी पियो जीअं निमाज़ जो सजदो कबो आहे न ईअं सजदो कई हाणे मां अखियुनि सां ॾिसां वेठो मूं चयो हाणे जेकॾहिं हिनखे मां हक़ सच न चवां त क़यामत जे ॾियारे रब मूंखां पुछंदो मां वेही रहियुसि मां चयो हाणे उथे सजदे मां त सम्झायांसि साईं मां वेठो रहियुसि हाणे उथी जेॾी महिल मूंखे बि जलसे जी तकड़ हुजे हे बि ख़ुदा जो बानो जो पियो त अधु कलाक घर लॻी वियो सॼो जेॾी महिल उथियो मूं हुनखे प्यार मोहबत मां सम्झायो मुंहिंजो पुट सजदो अल्लाह खे कबो आहे असांजो महबूद अल्लाह आहे असांजे जी पूजा कंदा आहियूं उहा ज़ात चओ पूजा कंहिंजी कंदासीं अल्लाह जी ज़ात जी बाक़ी इज़त ताज़ीम तकरीम जंहिंखे रब इज़त ॾिनी आहे उनजी इज़त कबी वलीउल्लाह अल्लाह जो दोस्त उनजी इज़त कबी ताज़ीम कबी तकरीम कबी उनखे मान ॾिबो उनजो मर्तबो सुञाणबो पर पूजा अल्लाह जी कबी बंदगी अल्लाह जी कबी उनखे प्यार मोहबत मां मूं सम्झायो अल्लाह पियो सम्झी वियो ज़िद्दीरो न हो सम्झो था न मिठा त जेको ग़ैर खे पूॼे ग़ैरुल्लाह जे अॻियां सजदा करे इने खे 15 जी राति में बि माफ़ी न मिलंदी पर जेको अल्लाह जो परस्तार आहे रब जो पूजारी आहे उन खां ग़लतियूं ख़ताऊं थी वञनि पर 15 जी राति बुक खणी दुआ घुरंदो आहे रब उन जे मन जूं मुरादूं पूरियूं कंदो गुनाहनि खे बख़्शे साईं फरमाइनि था त ॿी रिवायत आहे ही बि इमाम बैहक़ी रिवायत आंदी आहे ऐं असनाद जय्यद सां ही रिवायत आहे मुंहिंजे आका फरमायो त जॾहिं यतलिउल्लाह इला इबादिही लैलतन निस्फ मिन शाबान 15 शाबान जी राति अल्लाह पंहिंजे पाननि ते मुतवज्जे थींदो आहे सुभान अल्लाह ऐलान कंदो आहे को घुरण वारो त ॾियां हल मिन साइलिन फआतैतहु आहे को घुरण वारो त ॾियां हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू को आहे बख़्शिश घुरण वारो त बख़्शे छॾियां को आहे कर्ज वारो आहे को दर्द वारो आहे को अला कज़ा व कज़ा अला कज़ा व कज़ा आहे को फलाणो आहे को फलाणो पूरी राति रब जा ऐलान थींदा आहिनि पढ़ा फिरंदा आहिनि पोइ जिन तूं बि कुकड़ो झले मालिक हिकिड़ो मंगतो मां बि तुंहिंजे दिलि ते आयो आहियां मौला मूंखे पुटु कोन्हे मूंखे पुटु ॾे ॾिस अलाह ॾिए थो न रब खां घुर त मुंहिंजा मालिक
मुखे ही परेशानी आ, ही गम आ, ही दुख आ, अल्लाह ताला समीउम बसीरा, खुदा जो कसम जेको रब के सदीदो आ न, वलम अकुम बिदुआइक रब शकिया, अल्लाह का दुआ घुरी को खाली ऐं मायूस न मोटंदो आ, जेको घुरंदो आ रब उनखे अता फरमाई। पोइ इहा रात जेका अचे थी न, इहा दुआउनि जी रात आ, कबूलियत की रात आ। ऐं हिकिड़ी रिवायत में आ, इमाम बैहकी शोबुल ईमान में रिवायत आंदी आ त 15 शाबान जी रात माण्हुनि जे उमिरियुनि जा बि फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि, मुक़द्दर जा फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि। कंहिंखे ख़ुशी मिलंदी, कंहिंखे गम मिलंदो, कंहिंखे पुटु ॼमंदो, कंहिंखे न्याणी ॼमंदी, कहिड़ा कहिड़ा हेल साल हज ते वेंदा। या लिख पढ़ 15 शाबान जी रात थींदी आहे। पोइ इन रात में मिठा अल्लाह जे दर ते दुआऊं घुरबियूं, इल्तिजाऊं कबियूं, इबादत कबी। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, इमाम हसन बसरी का रिवायत आंदी अथई। इमाम हसन बसरी चयो त हुज़ूर जे 30 असहाबनि खां मूं इहा ॻाल्हि ॿुधी, 30 असहाबनि मूंखे ॿुधायो त मदीने वारे मीर फरमायो जेको 15 शाबान जी रात सलातुल खैर जी निमाज़ पढ़े, 50 नफ़िल 100 रकातूं, जेको इहा निमाज़ पढ़े अल्लाह हुन जे पूरी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे इहो मौक़ो मिले त मल्हाईंदो खुदा करे तो के निंड छॾे। इन रात में मिठा दुआउनि जी रात आहे, कबूलियत जी रात आहे। इन रात जे अंदर अल्लाह जा बाना इहा रात जागी मल्हाईंदा आहिनि ऐं अल्लाह वटां रहमत जा वंड वठंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, इन रात जे अंदर जेको माण्हू जागी सलातो तस्बीह पढ़े, अल्लाह ताला उन जा सगीरा कबीरा ज़ाहिर बुझा अमदन ख़तन जेकी बि गुनाह थिया सभु रब बख़्शे छॾींदो। 15 शाबान जी रात में ॾींहं जो 15 जे ॾींहं जो जेको नफ़िली रोज़ो रखे, अल्लाह ताला जल शानू इन जे साल जे गुनाहनि खे मेटे माफ़ करे छॾींदो आहे। अजीज़ाने गिरामी, पैसा घणी आयो आहे, मुझे चिट्ठी घणी आयो आहे। हाँ, जज़ाकल्लाह खैर। अल्लाह से खुश कर। सफर पे आया। अच्छा अच्छा, माशाअल्लाह। अम्मा जो किस्से जमायत पे प्री प्यारा बी रिवायत में आ, मदीने वाले साईं फरमायो त हिन रात दे अंदर فإن الله يغفر له ما سوى ذلك لمن يشاء من مات لا يشرك بالله। देखो इन ॻाल्हि ते जंहिंजो मौत आयो जो अल्लाह सां शिरक न कंदो आहे, 15 जी रात रब इनखे बख़्शे पोइ दुनिया तां लाॾाणो कराई। वलम यकुन साहिरन, ऐं जादू करण वारो जादू कराइण वारो 15 जी रात उनखे माफ़ी न मिलंदी आहे। जादूगर खे जेकॾहिं मुस्लमान सदायो था अल्लाह ते भरोसो रखो, जादूगर भोपा साहिन काहिन हथ ॾिसी ॿुधाईंदा तोखे 4 सालूं थींदी, हुनखे मिले हिकिड़ी कोन्हे। समझो था न, हमरा हिकिड़ो हथ पियो ॾिसे, माण्हुनि खे ख़बरूं पियो ॿुधाए, बाबा तोखे 3 पुट थींदा। हो को कटर हुजे अला जो बांधड़ो बूट लाइ वॾो को लांग बूट हुजे अचे वतई ॾाढो मोचड़ा थींदा कुट को वॾी ठीक मारी छो तो चई तोखे इहा ख़बर पइजी त मूंखे 3 पुट थींदा, इहा ख़बर कोन पई त हे ईंदो त मूंखे पादर हणंदो। समझो था ॻाल्हि खे? ओ मिठा तुंहिंजे घर में शफ़ा रखी आहे अल्लाह जो क़ुरान में रहमत बरकत शफ़ा है। तोखे के भोपे के जादूगर के साहिर वटि वञण जी ज़रूरत न आहे। मुश्किल पवे रब जो क़ुरान खोले पढ़, ख़ुदा जो कसम दर्द नहीं का वॾी
मुश्किल अची वञे बरकातूं नमाज नफिल हाजत जो पढ़ सोनी तरह से वुजू करे साफ पाक कपड़ा पाए बरकातूं नफिल पढ़ी वो दुआ कर मुझा मौला मुझा रब करीम मुझी ही हाजत ही जरूरत पूरी कर मुसले का उथण का अद रब तुझी मुराद पूरी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये मुझा साईं गुरमंडा 15 शाबान जी रात पी मां जे नाफरमान के माफी न मिलंदी जे पंहिंजी अम्मा के रंजायो जे पंहिंजे पीउ के नाराज कयो 15 शाबान जी रात इन जे ला माफी ना है जेसी तई पीउ मां के राजी न कंदो अल्लाह अकबर मदीने वालो साईं तो फरमाए रिदा और रब फी रिदल वालिद व सख्त रब फी सख्तिल वालिद अल्लाह जी रजा पीउ के राजी करण में आ खबर किए पवई दश्ती दा अल्लाह तो ते राजी है या नाराज है हाय हाय दिस जे अब्बो राजी है न समझ अल्लाह राजी बेशक सुभान अल्लाह जे पी नाराज आ समझ अल्लाह नाराज आ सख्त रब भी सख्तिल वालिद अल्लाह जो डबर पी जे नाराजगी में आ वो बिठा मदीने वाले साईं फरमाते अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात सुभान अल्लाह जन्नत तवाजे अम्मिड़न जे पेरन जे हेठों सुभान अल्लाह ते जन्नत पी दी खिदमत मां की खिदमत कर रब तुझे ला जन्नत जा दरवाजा खोले छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 15 शाबान जी रात में जे मानू पंहिंजे पीउ जी दिल रंजाई आ जे पंहिंजी मां जो अंदर ईज़ायो आ 15 जी रात उन जे ला माफी जी का बि अल्लाह वटि गुंजाइश न आहे हाँ जेकॾहिं 15 अचण खां अॻु में पंहिंजे अबे अमड़ खे पचाए वठे पीउ मां खे राज़ी करे वठे हाँ सुभान अल्लाह शोबुल ईमान में इमाम बेहकी रिवायत आने जो मदीने वाले साईं फरमाते जेकॾहिं मां मोहम्मद करीम निमाज पियो पढ़ा छा पियो कयां निमाज में सूरत फातिहा पियो पढ़ा ऐं मुंहिंजी अमड़ आमना अची वञे मुंहिंजी जीजल मूंखे सॾु करे त साईं फरमाईंदा अल्लाह जो कसम आहे त मां निमाज में पंहिंजी अमड़ खे चवां जी चवां अम्मा जी चवां अम्मा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उम्मत के तालीम हुई त निमाज अल्लाह जो फर्ज आ रब जी हुजूरी आ ये तुंजी मुंजी निमाज न इमामुल अंबिया जी निमाज साईं फरमांदा मां निमाज में हुजा मुंजी अम्मड़ सॾु करे त निमाज में उनखे चवंदुसि जी चवां अम्मा हाँ 15 जी रात मां पी जे नाफरमान के माफी न मिलंदी आ वो बिठा या रात रब नसीब करे त अमल साले कजो नेकी जी वाट वठजो अल्लाह राजी थे मदीने वारो साईं राजी थे रब शाल सा सभनी के अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वागफिर लना मा मदा या वासिअल करमी